अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां अलाह रखियो अबड़ो जी। मोरो में एहसास किफ़ालत प्रोग्राम में 2 सेंटर गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज और गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ाइमु कया विया आहिनि, जितां ग़रीब मुस्तहक़ औरतुनि पारां 12,000 रुपया वठण जो सिलसिलो जारी आहे। सेंटरनि ते वॾे अंग में औरतूं पहुतल आहिनि, जिते हुजूम जी सूरत हाल थी वई। कोरोना वायरस जे बचाव ऐं फैलजण खां के बि जोॻा उपाउ न वरिता विया, जंहिं करे वॾो नुक़सानु थी सघे थो। इंतिज़ामिया तरफ़ां के बि बहितर इंतिज़ाम न कया विया आहिनि। नई वरी कतार जो सिलसिलो कयो वियो आहे। पीअण जो पाणी बि न आहे, जंहिं करे औरतूं सख़्तु मुश्किलात में आहिनि। रोडनि ताईं औरतूं बीठल आहिनि। पैसनि वठण जो तरीक़ो पिणु सही न आहे। इन्हनि सेंटरनि ते सिर्फ़ु औरतुनि खे पैसा ॾिना वञनि था। गर्ल्स कॉलेज वारे सेंटर में ओचितो वण जो ॾार किरी पियो। मुअजिज़ाना तौरु औरतुनि जो बचाव थी वियो। हर तरफ़ अफ़रा तफ़री मची वई। ॿिए तरफ़ पैसा वठण लाइ ईंदड़ औरतुनि चयो त मोरो में काफ़ी ॾींहं खां पोइ पैसनि वठण जा सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, पर हिते का बि सहूलियत न आहे। को बंदोबस्तु न कयो वियो आहे। इन्हनि मुतालबो कयो त सेंटरनि ते पीअण जो पाणी रखियो वञे ऐं बहितर इंतज़ाम कया वञनि। HRJD न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।